भांसेदाबाद जे रोदरानी कॉलोनी वासी नौजवान राशिद पुट अहमद खान चांडियो गुज़िरियल 25 ॾींहंनि खां गुम आहे। संदसि पीउ अवामी प्रेस क्लब भाउन जे अॻियां एहतिजाज कंदे चयो त मुंहिंजो पुटु राशिद जेको 25 ॾींहंनि खां घरां निकिरी भान शहर मां भाॼी वठण वियो त अञा ताईं न मोटी सघियो आहे। अहिड़ी रिपोर्ट भांसेदाबाद थाणे ते कराई आहे, पर अञा ताईं पुट राशिद जो ॾस पतो न पए। 25 तारीख़ खां वठी करे गुम आहे। जेको सौदो वठणु वियो हो उहो गुम आहे, अॼु ताईं न मोटियो। असां थाणे ते NC बि कटाई आहे ऐं मुंहिंजा बचिड़ा वञनि था। मां पीर मर्द आहियां, मुंहिंजी घरवारी बि परेशान आहे, जेके दौरा पइजी था वञनि। हाणे महिरबानी करे हुकूमत असांजी मदद करे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त पीरसन अहमद चांडियो जे गुम थियल पुट राशिद जी ॻोल्हा में पुलिस इंतज़ामिया तोड़े संजावंद धुरियूं संदर मदद कनि। कैमरामैन हसनैन मेमून सां गॾु अकरम मेमून, सिंध TV न्यूज़, भांसेदाबाद।